माण्हू ऐं वज़ीर सौदागर खे चवणु लॻा, सौदागर हाणे तुंहिंजी ज़ाल त मरी वई आहे, तुंहिंजी ज़ाल जो लाश हाणे वञी उन खाई उन खॾ में हणंदासीं, हाणे उन सां गॾु तोखे बि हणंदासीं। हीअ वॾी खॾ खाई आहे ऐं जे मथां ही पथर ढकियलु हूंदो आहे, 50 माण्हू जंहिंखे परे कंदा आहिनि। हाणे तुंहिंजी ज़ाल जो लाश अंदरि हणंदासीं, गॾु तोखे बि हणंदासीं। सौदागर चवणु लॻो, उन वज़ीर उन माण्हुनि खे यार ॻाल्हि ॿुधो, भला ज़ाल त मुंहिंजी गुज़ारे वई, भला मूंखे छो था हणो, आउं त इन बादशाही जो आहियां ई कोन। हाणे गुज़ारे वई ऐं मुंहिंजी बादशाही जो कोन आहियां, मूंखे अंदरि न हणो। माण्हू ऐं वज़ीर चवणु लॻा त न, तूं हिते जो आहीं ऐं हितां जी माई औरत सां शादी कई आहे ऐं हाणे तोखे ई अंदरि असीं हणंदासीं लाज़मी, छो त तूं हिन बादशाही जो थी वे। सौदागर घणी हीला वसीला कया, पर ॿियो मिड़ी ख़ैर जनाज़े खे अबा माई जेके तड़ गुसल ॾेई करे ऐं हयूं अंदरि क़बर में, गॾे सौदागर खे बि हयूं, मथां पथर ॾेई छॾियूं। उहो हाणे सौदागर रहियो अंदरि ऐं अंदरि उन सौदागर जी ज़ाल जो लाश बि। हाणे वेठो हुजे त एतिरे टाइम में लूमड़ी हिकिड़ी उते आई। तो दोस्तो हलूं था हिन कहाणी जी तरफ़। हिकु सौदागर तमामु ठीकु ठाक सौदो वापारु कंदो हो। सौदागर चवणु लॻो, जेके इन जा ॿिया दोस्त हुआ 6, 7, 8 ॼणा ॿिया हुआ, तो उन्हनि खे सौदागर चवणु लॻो त हलूं सौदो वापारु करे अचूं। वॾो ॿेड़ो हिकिड़ो हिननि हथु कयो, 8 सौदागर ॿिया, हिकिड़ो सौदागर ही, सामान सरड़ो खणी सभु निकिरी पिया सौदे वापार जे हवाले सां। सो हाणे अचनि पिया समुंड किनारे। आया जॾहिं समुंड जे विच ते, त समुंड जूं छोलियूं तमामु जाम थी वियूं। कुदरत सां उन ॿेड़े में हिकिड़ो सोराख़ थी वियो। पाणी उन ॿेड़े में अचणु लॻो। ॿेड़े में जॾहिं पाणी अचणु लॻो, ॿेड़ो ॿुॾणु लॻो। सौदागर चवणु लॻो उन ॿिन्ही दोस्तनि खे, जेके ॿिया दोस्त हुआ, जेके 8 ॼणा, उन्हनि खे चवणु लॻो त यार हाणे वारो करो तख़्ता घर जेके आंदा आहिनि, चिहाओ चीपो। हाणे तख़्ता पंहिंजा हथ में झलियो, हाणे ॿेड़ो अनकरी ॿुॾण वारो आहे, सामान बि पंहिंजो ॿुॾी वेंदो। इहो त पाण खे नुक़सानु जाम थी वियो, नुक़सानु त नुक़सानु, चलो ठीकु आहे, वरी जान आहे त जहान आहे, ज़िंदगी रही त वरी कमाए वठंदासीं। हाणे तख़्ता पंहिंजा संभालियो, ॿेड़ो पियो ॿुॾे, समुंड जे विच ते आहियूं। हाणे इन तख़्तनि जे ज़रिए को तरी आर पार थिजे, बाक़ी ॿियो मिड़ी ख़ैर आहे। अब हाणे एतिरे टाइम में उन महिल उन ॿेड़े में पाणी भॼणु लॻो, ॿेड़ो वञी हेठि ॿुॾणु लॻो। हीअ तख़्ता खणी ऐं टुप ॾिनो हेठि ॿेड़े मज़ा। हाणे उन तख़्तनि ते 8 सौदागर हिकिड़ा, हिन जा दोस्त हिकिड़ो सौदागर ही। हाणे जीअं तीअं करे समुंड जूं छोलियूं लहरूं तमामु जाम हुजनि, उन तख़्तनि ते मिड़ी तरंदे तरंदे नेठि हणंदे 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 अधु समुंड जे विच ते हुजनि, कॾहिं पुॼनि वापसी किनारे ते। तो जीअं तीअं करे नेठि हणंदे हणंदे वञी समुंड जे किनारे ते पुॻा। हाणे समुंड जे किनारे ते त पुॻा ई, बेहोश थी सफ़ा किरी पिया। समुंड जूं लहरूं, समुंड जूं छोलियूं ॾाढा उन मां बेज़ार ऐं तंग थिया, फनाह थी उते किरी पिया। अञा हिननि खे 10, 15, 20 मिंट मस अञा हिननि खे थिया। शामदार जो टाइम हुजे त एतिरे टाइम में उन झर झंग में हिकिड़ा झंगली रहंदा हुआ। झंगली जेके तव्हां ॾिठा हूंदा, ॿुधा हूंदा, ॾिठा बि हूंदा, उहे को रहंदा हुआ। उहे इंसाननि खे खाईंदा हुआ। उहे झंगली जेके हुआ आया, ॾिठो हिननि खे त हीअ 9 ॼणा अची हिननि खे धक कुट कयूं, मार कयूं, हिननि खे झलियूं। चई हाणे हल अवी हलो असां ॾांहुं। अबा हिननि खे झले ॿधी करे हमरा अॻे फना थिया पिया, ठका साईं हिननि जे आस्थाने ते। झंगली साईं हाणे हिननि जे आस्थाने ते जॾहिं अची शाम सिॼ लथे मुंहंदारे वारो टाइम थियो। हाणे इन सौदागरनि खे न मानी, न पाणी, न खाधो, न पीतो, सो बुखायल हुआ। हाणे उन झंगलियुनि छा कयो, अहिड़े हिसाब जी का मानी, को अहिड़ो ताम हो, सफ़ा माना कंहिं न कम जो। केरु खाए, पर बुख हिननि खे तमामु जाम, सो आणे ॾिनो हिननि खे। चई खायो, जेतिरो वणे एतिरो खायो, पिया खायो। हाणे हिन सौदागर त न खाधी। 8 दोस्त जेके जा सौदागर हुआ से खाइण लॻा। खाइण में सफ़ा बोरिंग ऐं बेकार हुजे, हिन न खाधो। अची खाइण लॻा, हुननि जो ढो ई न थिए। वरी चवनि त असांखे आणे ॾियो। झंगली वरी उहो खाधो आणियो ॾियनि, पिया खाइनि। त हीउ चवणु लॻो त अहिड़ो छा आहे इन खाधे में जेको इहे खाइनि पिया। अबा हिननि जी खाइण लॻी पई जे हिन न खाधो। अची सुम्हण वारो टाइम थियो। हाणे झंगली पंहिंजे हिसाब सां पहिरियों ॾियो वेठा हुजनि, ही बि सुम्ही रहिया। जेको सौदागर वॾो, जेको नाऊं सौदागर, सो चवणु लॻो त हाणे कीअं बि कजे, कुझु बि कजे, हितां निकिरजे। जेकर इन झंगलियुनि जे वर सफ़ा ईअं चढ़ी वियासीं त मारिजी वेंदासीं। सो हाणे ॿिया निकर आऊं निकिरां थो। सो अवा हाणे नेठि कुझु वक़्तु, कुझु टाइम गुज़रियो, उन झंगलियुनि खे बि निंड अची वई। 8 वारा यार से बि सफ़ा खाधो पीतो एतिरो खाधो जो उन्हनि खे निंड अची वई। हीअ सौदागर आहिस्ते आहिस्ते करे उन्हनि खे जगाइण जी कोशिशि तमामु जाम कई।
खाधो हुयो हुनने खाधो, हू असुल चुरी न पवनि, सो न उथी सघिया। हीअ सौदागर उतां वज वठी ईअं ई जो निकितो, अची भॻो उन झंगलियुनि जे वर न चढ़ियो, तमामु परे निकिरी आयो। आयो कंहिं अहिड़ी हंधि ते छा खणी ॾिसे त उते हिकिड़ो ॿेड़ो बीठल हुजे, अची हमरा हुजनि, माना परे निकिरी आयो। अची असुर वारो टाइम थियो, हमरा बि को आया हुआ उते। सौदागर ॾिठो त हाणे इहे माण्हू चङा पिया ॾिसजनि, वञी इन वटि वञिजे। आयो अची सो उहे हमरा चवणु लॻा त केरु आई हेॾां अची पियो, ॿुधा सच सच न तोखे मारींदासीं, झंगली आई छा? झंगली त हाणे पधिरो, पर बरहाल हिन चयो न आऊं झंगली आहियां न, छा आऊं सौदागर आहियां, मुंहिंजो ॿेड़ो ॿुॾी वियो हलियो, ॿ टे दोस्त मुंहिंजा ॿिया बि सो आहिनि उते। सो हाणे जीअं तीअं करे उन झंगलियुनि खां जान छॾाए हिते आयो। अची पोइ चलो ठीकु आहे तूं अचु, ची पोइ ॿिया तुंहिंजा अची उहे कोन अची पोइ छॾे हुननि खे, पोइ तूं हल असां सां गॾु, जे अगरि वेहणु चाहींदो हिते वेह। अची न आऊं उन झंगली वटि थोरी वेंदसि। ची पोइ तुंहिंजा ॿिया दोस्त अची उहे हुननि खाधो तमामु जाम, हुननि एतिरो खाधो ॾिनो जो हू खाइण लॻा। ची इहो झंगलियुनि जो खाधो आहे। ची झंगली छा कंदा, हुननि खे अहिड़ो लज़ीज़ खाधो खाराईंदा, पर कंहिंखे वणे थो कंहिंखे नथो वणे, बुख में जेको आहे सो खायो वञे थो। ची हाणे 2-3 ॾींहं इहो खाधो खाराए सफ़ा उहे हमरा थुल्हा मवाड़ थी वेंदा यकदमि, ऐं पोइ उन्हनि खे वढींदा टुकींदा, उन्हनि खे खाईंदा। इहो कमु उन्हनि झंगलियुनि जो आहे। ची पोइ मूंखे महिरबानी करे तव्हां कढो। ची हल त हलूं। अबा हाणे उन महिल उहे माण्हू, हिन न पुछा कई उन माण्हू खां बि केरु आहियो, किथे जा आहियो, कहिड़ी बादशाही जा आहियो, पर बरहाल हिन खे तव्हां वरितो। अबा हाणे हलंदे फिरंदे समुंड चौधारी कई इलाइक़ा कई मैदान, अची इन सौदागर खे अहिड़ी जॻह ते अहिड़े हंधनि खे लाथऊं। सौदागर उतां निकिरी हाणे आयो, अहिड़ी हिकिड़ी बादशाही में अची पुॻो, अजीब क़िस्म जा माण्हू सिस्टम हुजे उते, अलाए कहिड़ा रवाज हुजनि। हाणे ॾिठई त माण्हू घोड़नि ते पिया हलनि उन बादशाह जी बादशाही में, पर उन घोड़नि ते संज न हुजनि। संज हिकिड़ो चइजे, घोड़नि ते हूंदो आहे, पोइ उन ते वेबो आहे कबो, पर संज न हुजे, घोड़नि ते ईअं चढ़ियो पिया हलनि। सौदागर ॾिठो त हाणे हिन बादशाही में त अची वियो आहियां, हाणे मुंहिंजी बादशाही त अलाए किथे, माना असांजी जेका ॻोठ जेको इलाइक़ो, पर हाणे हिन बादशाही में आयो आहियां। सामान सड़ो जेको बि सौदे वापार जे लाइ उन ॿेड़े में सोत वियो हलियो। हाणे आयो आहियां हिन बादशाही में, हाणे ॾिसां पियो त हीअ जेके घोड़ा हलनि पिया संज खां बिना, जा त हिननि अमरान खे ख़बर कोन्हे, जा हिते कोड़ो रवाज़ कोन्हे, जा सफ़ाई को इन ॻाल्हि खां वेल आहिनि। हाणे जेतिरो थी सघे त हिते वेहां ऐं को चमड़ो हथु करियां, उन चमड़े जो का संज ठाहियां, संज ठाहे ऐं विकिरो करियां, मुंहिंजो कारोबार हिते सुठो हलंदो। तो हाणे आयो कंहिं अहिड़ी जॻह ते को वज़ीर हिन खे ॾिसी वरितो। अची अबा ॾे ख़बर, अची आऊं फिलाणे हंधि बादशाही जो आहियां, हीउ कमु थियो, हीउ किसा थिया, तंहिंजे करे अची हिते पुॻो आहियां। अची पोइ हल बादशाह सां तोखे मिलायूं। चई अबा हलो ठीकु आहे। अबा हाणे उहो वज़ीर इन सौदागर खे वठी सिधो बादशाह वटि आयो, बादशाह सां हाल अहिवाल कयायूं। बादशाह चवणु लॻो त अच्छा तूं ॿिए हंधि बादशाही जो तोसां हीउ कमु थियो, तंहिंजे करे हिन बादशाह में। चई हाओ। चई असांखे कोई एतिराज़ु कोन्हे, भले असांजी बादशाही में वेही रह। चई बादशाह सलामत, भले ठीकु आहे, अव्हांजी बादशाही में अची भले मानी खाधो पीतो तोखे हिन असांजी औताक ते हिते मिलंदो, ऐं तूं भले हिते रही पओ। चई बिल्कुलु आउं हिते रही पवंदो, पर आउं हिकिड़ो कारोबार करणु थो चाहियां। चई कहिड़ो कारोबार कंदे? चई आउं कारोबार करणु चाहियां थो, मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो चमड़ो ॿुधाए, चमड़ो किथे थो मिले? चई चमड़ो फिलाणे हंधि मिले थो। चई ठीकु आहे। हिन छा कयो, चमड़ो वञी ख़रीद करे आयो, ख़रीद करे उन मज़ा हिकिड़ो घोड़े जो संज ठाही, संज ठाहे तयारु करे सिधो आयो बादशाह वटि। बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, हीअ आहे न घोड़े जा संज। चई संज? चई कहिड़े कम जा ईंदा आहिनि? छो त उन बादशाह खे बि ख़बर न हुजे। चई घोड़े ते रखी करे ऐं पोइ हिन ते सवारी वग़ैरह कबी आहे। जी संज आहिनि? चई हा चलो ठीकु आहे। चई ईअं तोहफ़े तौरु तव्हांजे लाइ खणी आयो आहियां, इन जो ई आउं कारोबार शुरू कंदो। चई भली ॻाल्हि आहे। उन महिल उहे संज बादशाह घोड़े ते रखाया ऐं बादशाह उन ते चढ़ी ऐं ॿियो घुमी फिरी आयो। बादशाह चवणु लॻो त हीअ तमामु कमु जहिड़ी शइ आहे, तो भलो तव्हांजो कारोबार करियो, हीअ सही शइ आहे। अब चलो ठीकु आहे। हाणे ॾींहों ॾींहुं हिन सौदागर जो कमु हलंदो रहियो, इन चमड़े मज़ा उहे संज वग़ैरह ठाहींदो रहियो, ठीकु ठाकु पैसो हिन कमायो। हाणे उन सौदागर जा काफ़ी सारा उते माण्हू दोस्त बि थी हलिया। तो बादशाह हिन खे चवणु लॻो त हाणे हीअं कर, तोखे हिन इलाइक़े मज़ा हिकिड़ी छोकिरी पढ़ाए था ॾियूं, फिलाणी कोटवाल जी धीउ आहे, तमामु सुहिणी ख़ूबसूरत आहे, शादी करे छॾाई, हिते रही पोइ तुंहिंजो जान बि हले पियो। सौदागर चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलाम मूंखे कोई एतिराज़ु कोन्हे, शादी करण जे लाइ आउं तयारु आहियां। अबा नेठि बादशाह ऐं वज़ीरनि मिली करे हिन सौदागर जी उन कोटवाल जी धीअ सां शादी कराए छॾी। कोटवाल जी धीअ जो उन सौदागर खे मिली वई, सो घर पंहिंजो सुठे नमूने सां हलाइणु लॻो सौदागर। वक़्तु जान कमु हलंदो रहियो। सो नेठि उन सौदागर जा कुझु दोस्त बि हुआ, तो उन दोस्त मज़ा हिकिड़ी उन दोस्त जी ज़ाल गुज़ारे वई। तो ख़बर सौदागर खे पई,
उन बादशाह जी बादशाही में सौदागर चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त हाणे आउं वञा थो, मुंहिंजे दोस्त जी ज़ाल गुज़ारे वई आहे, सो वञा उन हिसाब सां जीअं माण्हू वेंदा आहिनि। अब हाणे सौदागर निकिरी पियो, सौदागर निकिरी पियो आयो उनजी दोस्त वटां, दोस्तनि वारो रुनू पिए, दोस्तनि वारो रुनू पिए, दोस्त खे ॾिनी परचाणी, चई अब हाणे रो न, जेका शइ वञण वारी सा वई हली, तुंहिंजी ज़ाल त गुज़ारे वई आहे, सो इन राह ते इन रस्ते ते सभिनी खे हलणो आहे, पर तूं एतिरो पियो रोईं, तूं रो न। तई ते हिन वारो दोस्त चवणु लॻो त बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर रोयां जे करे पियो छो जो गॾु मूंखे बि वञिणो आहे हिन सां। चई तोखे वञिणो, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई। चयाऊं जे करे रोयां पियो, हाणे दरअसल रवाज़ हिते इहो आहे, असां वटि रवाज़ इहो आहे, जे अगरि मुंहिंजी ज़ाल गुज़ारे वई आहे त हिकिड़ी वॾी खाई आहे, हिते हिकिड़ी वॾी खाई आहे, सो असांजो इहो रवाज़ आहे हिते तमामु वॾी हेठि उनी आहे, इन जे मथां हिकिड़ो पथर आहे जंहिंखे 50 माण्हू ढकींदा आहिनि, लाहींदा आहिनि, पोइ उनखे लाहे, पोइ जंहिंजी ज़ाल मरी आहे उन ज़ाल खे त अंदरि हणंदा आहिनि रसन ज़रिए हेठि, ऐं पोइ उनजे मुड़ुस खे बि जीअरो अंदरि हणंदा आहिनि, पोइ मथां इहो पथर ॾेई छॾींदा आहिनि, 3 ॾींहंनि जो खाधो अंदरि ॾींदा आहिनि, 3 ॾींहंनि जो 4 ॾींहंनि जो खाधो अंदरि ॾींदा आहिनि, जे बची वियो त नसीब आहे, जे ना त पोइ हुनजो मुक़दर पोइ अंदरि ई मरे। हाणे जेके बि ज़ाल मुड़ुस, जे अगरि मुड़ुस मरे थो त ज़ाल खे गॾु हणनि था, जे अगरि ज़ाल मरे थी त गॾु अंदरि मुड़ुस खे हणनि था। सो हाणे हिते वारो कमु ईअं रवाज़ इहो, तंहिंजे करे रोयां पियो। हिते नी सौदागर ॿुधी जी, इहो त ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, हीअ अवारो रवाज़ सफ़ा ऊंधो लॻो पियो आहे। जे अगरि ज़ाल मरी वञे त मुड़ुस जो कहिड़ो ॾोह, मुड़ुस अंदरि छो वञे, जे अगरि मुड़ुस मरी वञे त ज़ाल जो कहिड़ो ॾोह जो ज़ाल अंदरि वञे, इहो त तमामु कमु ख़राबु आहे। सो हीअ अवा हुतां थी करे सिधो आयो बादशाह ॾांहुं, बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, हीअ तव्हां वटि कहिड़ो रवाज़ लॻो पियो आहे, ज़ाल मरे त गॾु मुड़ुस खे अंदरि हणो उन खाई में, ऐं जे अगरि मुड़ुस मरे त गॾु अंदरि ज़ाल खे हणो खाई में, इहो रवाज़ तव्हांजो तमामु ख़राबु आहे। ज़ाल मरे त चलो ठीकु आहे वञी दफ़नाए अचो, जे अगरि मुड़ुस मरे त चलो हुनखे वञी दफ़नाए अचो, हीअ तव्हां रवाज़ अजीब क़िस्म जो आहे। बादशाह चवणु लॻो त बाबा हीअ अले कॾहिं खां वठी इहो रवाज़ हलंदो पियो अचे, ऐं माण्हू ईअं कंदा पिया अचनि, सो आउं कुझु बि कंदसि ईअं कुझु कोन्ह थींदो, बसि जीअं आहे ईअं थियण ॾे, भले थिए, जॾहिं तूं मरंदे त तुंहिंजी ज़ाल खे गॾु हणंदासीं, जेका तुंहिंजी ज़ाल मुई त तोखे बि अंदरि हणंदासीं। तो बाबा बादशाह बि हुनखे अहिड़ो जवाबु ॾिनो। हाणे ख़ैरनि जो होॾां बाबा हाणे हुनखे हुनजे दोस्त जेको सो हुनजी ज़ाल गुज़ारे वेली, सो हुनखे अंदरि खाई में हयूं, गॾु हुनजे दोस्त खे बि हणी छॾियूं, ऐं गॾु जेका हुनजी मिल्कियत हूंदी हुई, हीरा मोती जंहिंजा हूंदा हुआ, ज़ाल मुड़ुस जेके मरंदा, जेका मिल्कियत उहा बि गॾु अंदरि ॾींदा हुआ। सो हाणे हुन मंझां केर बि बचंदो कोन हो, पर इहो कमु ईअं ई हलंदो रहंदो। सो अजीब क़िस्म जो रवाज़ हिननि जो हो। हाणे ॾाढी सौदागर खे अची खुटको थियो, सौदागर चवणु लॻो त हिन बादशाह जी बादशाही में त भणिया अजीब रवाज़ लॻो पियो आहे, कमु कीअं हले, सुभाणे जे अगरि मुंहिंजी ज़ाल मरे थी त भणिया मूंखे बि जीअरे दफ़नाईंदा अंदरि इन खाई मंझि, जे अगरि आऊं मरी त पोइ मुंहिंजी ज़ाल खे। चवणु लॻो त हाणे कीअं कजे, सोचे सोचे नेठि ख़्यालु आयुसि, चवणु लॻो त हाणे नसीब जी ॻाल्हि आहे, अञा ज़िंदगी पई आहे, ख़बर आहे हाणे पहिरीं थी सघे मथां आऊं मरां, हिन खे थोरी ॻणती हुई, पोइ बहरहाल इहो सोचींदे पोइ चई हाणे चलो ठीकु आहे छॾे। सो हीअ पंहिंजे कम ते लॻो रहियो, कुझु टाइम कुझु वक़्तु गुज़रियो, नेठि अबा उन सौदागर जी ज़ाल जेका हिन शादी कई हुई, सो उन बादशाही में साह साईं उहा बीमार थी पई, अड़े भणिया बीमार थी वई। सौदागर पंहिंजे हिसाब सां हितां हुतां घणी इलाज करायो, पर ॿियो मिड़ी ख़ैरु इलाज साईं हाणे को लॻियो ई कोन। नेठि ईअं कंदे कंदे साईं उन सौदागर जी ज़ाल गुज़ारे वेली। अड़े ही छा थी वियो, सौदागर जी ज़ाल गुज़ारे वेली। सौदागर चवणु लॻो त हाणे ज़ाल गुज़ारे वई आहे मुंहिंजी, ऐं हिते जो अजीब रवाज़ आहे, तो हाणे कीअं थींदो। तो अबा हाणे नेठि अची माण्हू गॾु थिया, वज़ीर पोइ ही पोइ हू सभु गॾु अची अबा हाणे चलो ठीकु आहे, ज़ाल जो लाश, सौदागर चवणु लॻा तुंहिंजी ज़ाल जो लाश आहे, हाणे हिनखे दफ़नाईंदासीं, तो हाणे गॾु तूं बि तयारु थी। अवा हाणे हिते सौदागर चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुधो, हाणे मूंखे जेरो जाॻंदो न दफ़नायो, ऐं अव्हांजी बादशाही जो कोन आहियां, अची तूं असांजी बादशाही जो कीअं कोन आई, तो हाणे तूं खणी ॿिए हंधि जो हुजी, पर हाणे हिते आयो आहीं, हिते जी माई औरत सां शादी कई अथई, तो हाणे रवाज़ मुताबिक़ ईअं ई थींदो। हाणे अवा तयारु थी, अबा नेठि सौदागर घणी हीला वसीला कया, पर ॿियो मिड़ी ख़ैरु सौदागर खे ॾाढो तयारु व्यार करे मुंहिंजी ज़ाल खे तड़ गुसल ॾेई करे अबा वठी आया उन जॻह ते। 50 माण्हुनि थी अथई उन खाई जो पथर हिन हटायो। सो हाणे चवणु लॻा त बाबा हाणे अंदरि अवा हाणे इन ज़ाल जी लाश खे रसन में ॿधी करे अवा ठक सलाम दबा अंदरि हयूं। सौदागर चवणु लॻा त अबा हाणे तूं बि अंदरि, ऐं जा जेके बि हीरा मोती मिल्कियत जेका आहे सा बि गॾु अंदरि उछरियूं, तो उन सौदागर खे बि रसन सां ॿधी करे 3 ॾींहंनि जो खाधो ॾेई करे उहो बि अंदरि हयूं। हाणे साईं लाश बि अंदरि
ऐं उन सौदागर खे बि अंदरि आयूं मथां ताईं हाणे 20-50 ॼणनि थी ऐं पथर ढके छॾियो। हाणे ताईं वॾो कमु हुजे, जबल वारी का खाई हुजे, सौदागर हाणे अंदरि ऊंधा डाब लॻी पई, थोरी घणी का रोशनी हुजे पर ॿियो मिड़ी कर हाणे अंदरि त ऊंधा हुजे। छा ॾिसे अंदरि ताईं हॾा हुजनि, रुॻो माण्हुनि जा हॾा पिया हुजनि। सो ही ॾिसी हैरान थी वियो, परेशान थी वियो, चवणु लॻो त हाणे हिते त हॾा कई हूंदा, लाज़मी आहे जेको इन खाई में माण्हुनि जा लाश हणनि था, तो जंहिंजी ज़ाल मरे थी उन ज़ाल जो लाश अंदरि हणनि था, ऐं उन सां मुड़ुसु जेको आहे या मुड़ुसु मरे थो उनजी ज़ाल खे हणनि था, सभु हिते मरी रुॻो हॾा हेॾा थी विया आहिनि, हिन जी ज़ाल जो बि लाश अंदरि हुजे। हीअ परेशान थी वियो। हिन छा कयो, उहो खाधो पीतो खणी अंदरि मिल्कियत बि जाम हुजे, हीरा मोती जंहिंजा हूंदा से बि अंदरि छॾींदा हुआ, तो हीअ खाधो पीतो खणी हिकिड़ी कुंड में वञी माठड़ी करे वेही रहियो, चवणु लॻो त हाणे कीअं कजे। अची अलाह खे यादि करणु लॻो, चवणु लॻो त भई हिन बादशाह इहो रवाज़ सिस्टम ई पंहिंजो अजीब आहे ॿियो। अची माठ करे वेही रहियो। थोरी देरि खां पोइ खड़ाट जो आवाज़ु थियो, खड़ खड़ अंदरि थियणु लॻो, चवणु लॻो त अलाए कहिड़ी शइ आहे। तो आस्ते आस्ते करे छा जो खणी ॾिसे त भेण हिकिड़ी लूमड़ी हिकिड़ी अंदरि उन में आई हुजे। इते हिन लूमड़ी खे हिन सौदागर ॾिठो, सौदागर चवणु लॻो त हीअ लूमड़ी अंदरि आई आहे, पर ही जॻह सॼी बंदि लॻी पई आहे, मथां पथर अहिड़ो नु पियो, 50 माण्हू अची उन पथर खे ॾियनि था, ऐं ही लूमड़ी आई आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे किथां न किथां का गस को सोरा का सुर्ग लाज़मी आहे जिथां हीअ लूमड़ी आई आहे। चई हाणे कीअं करियां, हिन लूमड़ी खे झलियां। अब हाणे उन खाई में लॻो लूमड़ी खे झलणु, लूमड़ी बि ॾिठो त को अंदरि आहे, लूमड़ी खे वरी थियो पंहिंजे हिसाब सां डपु, तो हाणे ऊंधा बि डाब लॻल हुजे, छा कई अब हाणे उहा लूमड़ी हितां हुतां घुतियूं ॾेई ऐं हिन खां छॾाए वई, साऊ भॼी वई। हिन ॾिठो त हाणे कीअं कजे, हीअ त हाणे रुॻो ऊंधा ऊंधा लॻी पई आहे, वॾी घार लॻी पई आहे, हाणे लूमड़ी त अलाए किथां खां भॼी वई हुई। चई हाणे हिन लूमड़ी खे वरी झलियां। तो हाणे लूमड़ी को हिरियल हुई, सो ही माठ करे वञी कुंड में वेहियो, रसा त अंदरि जाम हुआ, जेको लाश खे अंदरि छॾींदा, सो हिन रसनि जे हिसाब सां छा कयईं, हिकिड़ो अहिड़े हिसाब सां जाल ॼार चइजे अहिड़ो हिन ठाहियो, तो ठाहे करे पासे में रखी छॾियो। हाणे वेठो हुजे, थोरी देरि खां पोइ वरी उहा साॻी लूमड़ी आई, लूमड़ी जो आई, हिन छा कयो उन ॼार खे सिधो करे ठका जो कराई उन लूमड़ी मथे, लूमड़ी काबू थी वई। पोइ छा कयईं, रसो हिकिड़ो वॾो हिकिड़ो रसो ठाहे छॾियईं, तो छा कयईं उन लूमड़ी खे माना चेले में ॿधी ऐं उन ॼार मंझां लूमड़ी खे कढी। चाण इन रसे में झलां थो, हाणे जितां बि लूमड़ी वेंदी रसो उॾां वेंदो, पोइ आस्ते आस्ते ऊंधा डाब लॻी पई आहे, पोइ घस मूंखे मिली पवंदो। तो अब लूमड़ी जीअं निकिती, हीअ बि रसे में झलींदो नेठि आयो, हलंदे हलंदे हाणे सोराग हुई माना सुर्ग हिकिड़ी हुई, उतां हलंदे हलंदे अॻियां हिकिड़ी जॻह हुजे सोड़ी, उतां लूमड़ी त मटे पर हिन जो मटणु न थियो। चवणु लॻो त हाणे हितां त मटी सघां कोन थो। तो हाणे छा कई, हाणे ॿी का शइ अहिड़ी अंदरि हुजे न, हुजनि अंदरि इंसाननि जा हॾा, तो अहिड़े हिसाब सां वञी कुझु हॾा खणी आयो, अची उन जॻह खे टोड़णु लॻो, टोड़े नेठि हिन जे मटण जहिड़ी जॻह ठाही, जॻह मटे माना जॻह ठही उन मथां मटे ऐं ॿाहिरि आयो, छा जो खणी ॾिसे त समुंड जो किनारो हुजे, पासे में हिकिड़ी नदी हुजे, मिठे पाणी जे वहंदल हुजे। आयो अची ॾिठे त पाणी बि मिठो हुजे, कुझु फ्रूट कुझु मेवा बि हुजनि। चवणु लॻो त हाणे आहे समुंड जो किनारो, वॾो जबल आहे हितां, हीअ खाई आहे, पर हाणे मन को न को अचे त हितां भॼिजे। सोचे सोचे चवणु लॻो त हाणे इन घार में इन जॻह में हीरा मोती तमामु जाम आहिनि, हाणे वञा इहे हीरा मोती खणी अचां, को अहिड़ो थेलो वग़ैरह ठाहियां हिन वटि, को अहिड़ो कपिड़ो वग़ैरह हो पंहिंजे हिसाब सां उहो ठाहे करे उन मंझि पाचका वग़ैरह जीअं थेलो वग़ैरह चइजे अहिड़ो वॾो ठाहे वियो अंदरि उन साॻी जॻह में, अची हीरा मोती जेका बि मिल्कियत हुई मेड़े खणी ॾाढा भरे करे ऐं आयो वरी ॿाहिरि निकिरी आयो। चवणु लॻो हाणे मेवा फ्रूट पिया आहिनि, खायां, पाणी मिठो आहे हिते वेहां, मन को न को अचे। हिनखे 2-3 ॾींहं थी विया उन फ्रूटनि उन मेवातनि ते गुज़ारे करे हुते वेठो हुजे। छा ॾिसे त थोरी देरि खां पोइ हिकिड़ो ॿेड़ो पियो अचे, उहे माण्हू आया, उहे माण्हू ईंदा हुआ, उते मिठो पाणी जेको वेंदो सो अची भरंदा हुआ, हीअ बि हुते वेठो हुजे। माण्हुनि जो ॾिठो हिनखे, चवणु लॻा त अड़े तूं केरु आहीं? चई आउं आहियां सौदागर। चई पोइ हिते? चवणु दरअसल ॻाल्हि इहा आहे जो ॿेड़ो वियो मुंहिंजो ॿुॾी, सो कंहिं पटी ते कंहिं ताक़ ते जेको आहे लुड़ंदे तरंदे अची हिते पुॻो आहियां, सो हाणे वेठो आहियां। मूं चयो हाणे केरु न केरु अचे त जीअं हितां निकिरां, सो हाणे तव्हां अची विया, हाणे महिरबानी करियो मूंखे तव्हां खणी हलियो। चई भले, असांखे कोई एतिराज़ कोन्हे, तोखे तव्हां खणी हलंदासीं, पाणी जीअं असीं भरींदा आहियूं, पोइ पाणी असीं वञी विकिणंदा आहियूं, खपाईंदा आहियूं। चई चलो ठीकु आहे। हिन खे हवा हाणे उहो पाणी वग़ैरह जेको हो सो हुननि भरियो ऐं हिन खे बि खयूं हुतां, सो हाणे खणी करे हलंदे फिरंदे ठक सलाह अची कंहिं अहिड़ी बादशाह में पुॼायूं, पोइ उतां पुछाऊं गछाऊं कंदे वरी चई चवणु लॻो त हाणे निकिरां कंहिं ॿी बादशाह में, हर कंहिं बादशाह जा पंहिंजा रवाज़ हिसाब किताब, तो वञा थो वरी वापसी मुंहिंजी बादशाही में।
तो अब हाणे कहिड़े हिसाब सां वसीला तरीक़ा ई उहो कंदो कंदो नेठि अची पंहिंजी बादशाही में पुॻो। तो चवणु लॻो त हाणे हीरा मोती मिल्कियत तमामु जाम थी वे, जेको मुंहिंजो वियो उन खां ॿीणूं टीणूं मूंखे मिली वञो, हाणे हिते ई कारोबार कजे वरी वापसी। सो हाणे उहो ई हीरा मोती खणी आयो, वरी सौदागर पंहिंजे हिसाब सां उहो कारोबार करणु शुरू कयो। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।